हींअर मौजूद आहियां रतोदेरो वार्ड नंबर 7 पुराणे ईदगाह मोहल्ले में, जितां जे रहवासी लुत्फ़ जोयो जी बरसात सबब जगह किरी पई हुई। उन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। हाँ जी, जो जगह किरी पई आहे तव्हां को पुछा करण आयो आहे? को भी पुछा करण असां हिन टाइम को भी ना आयो आहे, को लड़ी भी ना आयो आहे। अच्छा, वार्ड नंबर 7 जो चूंडियल नुमाइंदो मोहम्मद हसन सूमरे ते हिमल ताईं को लियो भी ये पाड़े जो माना असां वार्ड नंबर 7 जो हिमल ताईं लियो भी न पातो ताईं त असां ॾिठो भी ना आहे त मोहम्मद हसन सूमरो हिते पाड़े में आयो आहे। हिमल ताईं का ॻाल्हि ई न आहे मोहम्मद हसन खे। ॿियो जेके चऊं था वञो हुन ॾे वञो, होॾे भॼी होॾे था भॼूं, होॾे भॼी होॾे था भॼूं, तव्हां कंहिंखे ॾियूं असां? तव्हां वोट हमेशह बीपीए खे ॾींदा आहियो? असां ॾींदा ई पीपीए खे आहियूं, यको वोट ॿियो कंहिंखे ॾिनो ई न आहे। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? अपील इहा था कयूं बिलावल साहब खे असां सां कुझु मदद करे जुगो ठारायूं। जो बयान में तो हुनजो चवणो त वार्ड नंबर 7 जो चूंडियल नुमाइंदो मोहम्मद हसन सूमरो हिन महिल ताईं लड़ी कोन आयो आहे ऐं असीं हुनजे दर ते वञूं था, हुनजी का बि रिस्पॉन्स न आहे। वधीक हुन चयो त वोट वठणु भेरे त असांजे दरनि ते अचनि था, पर पोइ कंहिं बि क़िस्म जी का मदद न कई अथऊं। वधीक हुन बिलावल साहब अदी फराल टालपुर सां अर्ज़ु कयो त असांखे जॻह ठाराए ॾिनी वञे।